सब चवंदा आहिनि त असांखे हेल्दी खाधो यानी सेहत बख्श ग़िज़ा खाइण घुर्जे, पर आखिर ही हेल्दी फूड जो छा मतलब आहे? असां छो चवंदा आहियूं त फ्रूट हेल्दी आहिनि जॾहिं त केक ऐं पेस्ट्रीज जो घणो इस्तेमाल अनहेल्दी आहे? खाधो हेल्दी आहे या अनहेल्दी, इहो असांखे इन्हनि जा न्यूट्रिएंट्स ॿुधाईंदा आहिनि। Nutrients are molecules in food that all organisms need to make energy, grow, develop and reproduce. त न्यूट्रिएंट्स यानी ग़िज़ाई जुज़ा असांजे खाधे में मौजूद उहे मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि जेके खाई असांखे तवानाई मिलंदी आहे, असां वधंदा आहियूं ऐं वधीक जानदार पैदा कंदा आहियूं। न्यूट्रिएंट्स 5 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। नंबर 1 कार्बोहाइड्रेट्स, नंबर 2 मिनरल्स, नंबर 3 विटामिन्स, नंबर 4 प्रोटीन्स ऐं नंबर 5 फैट्स। कार्बोहाइड्रेट्स असांखे ग्रेन्स यानी कणक जीअं त डबल रोटी, चांवर ऐं अटे मां हासिल थींदी आहे ऐं ही असांखे इंस्टेंट एनर्जी यानी जल्दी तवानाई ॾींदो आहे। मिनरल्स असांखे फ्रूट, वेजिटेबल्स, मीट यानी गोश्त, ग्रेन्स ऐं सामूंडी खाधे मां मिलंदा आहिनि। ही वधण में असांजी मदद कंदा आहिनि ऐं असांखे सेहतमंद रखंदा आहिनि। Minerals help in our growth and keep us healthy. Vitamins असांखे फ्रूट ऐं भाॼियुनि मां मिलंदा आहिनि ऐं ही असांखे बीमारियुनि खां बचाईंदा आहिनि। Vitamins protect us from diseases. अॻियां वधण खां पहिरियां अचो तूबा जी मदद कयूं। Tuba got up in the morning. She is feeling weak. What should she eat to get instant energy? Chicken piece, cabbage, bread and butter. Correct. C is the right answer. तूबा खे Bread and butter. खाइण घुर्जनि त जीअं जल्दी तवानाई मिली सघे। चौथो न्यूट्रिएंट्स आहे प्रोटीन। प्रोटीन असांखे गोश्त, मिल्क, एग्स ऐं पल्सिस यानी दालियुनि मां असांखे मिलंदो आहे। ही वधण में असांजी मदद कंदा आहिनि ऐं असांजे मसल्स यानी जिस्म जे हिस्सनि जी मरम्मत कंदा आहिनि। प्रोटीन्स हेल्प इन आवर ग्रोथ एंड रिपेयरिंग आवर मसल्स। आखिरी न्यूट्रिएंट्स कहिड़ो आहे याद आहे? जी हाँ, फैट्स। फैट्स असांखे ऑयल, बटर, मार्जरीन ऐं ड्राई फ्रूट यानी खुश्क मेवनि मां हासिल थींदो आहे ऐं ही असांजे जिस्म खे गरमाइश ॾींदा आहिनि ऐं कार्बोहाइड्रेट जे मुक़ाबले में ॿीणी तवानाई ॾींदा आहिनि। पर छा ॿीणी तवानाई हासिल करण जे लाइ अहिड़ी ग़िज़ा खाइण ठीकु आहे जंहिंमें वधीक फैट्स हुजनि? पंहिंजे क्लास फेलो सां गॾु मिली करे तबसरो कयो ऐं पंहिंजे टीचर खे ॿुधायो। हिन टेबल खे गौर सां पढ़ो, शायदि तव्हांजी कुझु मदद थी सघे।